So today's topic is digitalization. असां जर्नलिस्ट आहिनि अदा राजा सांड साहब, ही लीड कनि था टीम खे जंहिं हिकिड़ी एप्लीकेशन डेवलप कई आहे जेका iOS ऐं एंड्रॉइड ते अवेलेबल आहे बाय द नेम ऑफ शाह जो रिसालो। हिकिड़ी मल्टाइलिंगुअल एप्लीकेशन आहे ऐं एज़ ए सेड एंड्रॉइड एंड iOS ते अवेलेबल आहे। ही इज़ अ टीम लीडर ऑफ दैट application which they have built. So over to you Raja साहब, प्लीज़ पंहिंजे बारे में थोरो ॿुधाइजो। महिरबानी होती सभिनी खां पहिरीं त सिराज इंस्टीट्यूट वारनि जूं महिरबानियूं आहिनि ऐं उन्हनि खे आउं मुबारकबाद थो ॾियां हिकिड़ी बहितरीनु कॉन्फ्रेंस कोठाइण ते डिजिटलाइज़ेशन ऐं शाह लतीफ़ खे इंटरनेशनली प्रमोट करण ते जेको हिननि स्टेप खयो आहे ऐं यकीनन सारा जोॻो आहे तमामु बहितरीनु रहियो आहे। कल्ह खां वठी जेके बि सेशन थिया आहिनि उन्हनि में जेके बि ॻाल्हियूं वग़ैरह ॿुधियूं आहिनि ज़ाहिर आहे इन सां असांजी जेका सिंधी ॿोली आहे कल्चर आहे इन खे असां वर्ल्ड वाइड कुझु न कुझु प्रेज़ेंट करण में ज़रूरु कामयाबु विया आहियूं। उन खां सवाइ अॼु जो जेको सेशन आहे डिजिटलाइज़ेशन असांजी जॾहिं असां कल्चर ते या हेरिटेज ते ॻाल्हि कयूं था त लाज़मी जेको ॿोली आहे उहो उनजो बुनियादी जुज़ आहे असांजी सकाफ़त जो असांजे विरसे जो। ऐं सिंधी ॿोली शाह लतीफ़ खां सवाइ जेकॾहिं शाह लतीफ़ खे शाह साईं जे रिसाले खे तव्हां सिंधी ॿोली मां कढे था छॾूं जेकॾहिं असां त पोयां असां वटि कुझु बि नथो बचे। जेके जदीद दुनिया जो तक़ाज़ाऊं हुयूं मॉडर्निज़म तरफ़ जेको असां वञूं पिया जेको असां हिन मशीनी दौर में दाख़िल थी चुका आहियूं ऐं जेको मोबाइलनि वारो दौरु हले थो पियो हाणे जेको असांजो किताबी शकिल आहे उहा सॼी चेंज थी वई आहे त असांजी हिकिड़ी नंढड़ी टीम हुई वॉलंटियर टीम उन्हनि दोस्तनि गॾिजी इहो कोशिशि कई ऐं इन ते महिनत कई त छो न शाह साईं जो जेको रिसालो आहे उन खे असां डिजिटलाइज़ कयूं। हालांकि अॻु में बि कुझु डिजिटल थियल हुया रिसाला पर असां अञा बि इनखे थोरो वधीक पर्सपेक्टिव में वधीक ब्रॉडर में असां इनखे खणी वियासीं ऐं उन एप्लीकेशन में छा आहे छा न आहे उहो त ॼण प्रेज़ेंटेशन हलंदी उन टाइम असां तव्हांखे सॼो कुझु तफ़सीली ॿुधाईंदासीं। असांजी हिकिड़ी वॉलंटियर कुझु दोस्तनि जी टीम आहे जेके पंहिंजे पर में पंहिंजे हिसाब सां पंहिंजे हड़ा वड़ा हिकिड़े इश्क जे जज़्बे तहत इन ते कमु कनि पिया। ही नंढड़ो हिकिड़ो असांजो कमु थियलु आहे नंढड़ो सम्झो वॾो सम्झो जेको बि आहे हिकिड़ो असांजे कुझु दोस्तनि जो शौक़ु दोस्तनि जो जज़्बो आहे जेको असां पंहिंजे हिसाब सां करण जी कोशिशि कई आहे। शाह जो रिसालो मल्टीलिंगल एप्लीकेशन जे नाले मां ई तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त हीअ जेका एप्लीकेशन आहे या जेको असांजो कमु आहे उहो छा ते आहे। शाह जो रिसालो ऐं मल्टीलिंगल उनमें वधीक छा आहे उहो पोइ अॻिते ॾिसूं। हिन वक़्तु हीअ एप्लीकेशन न सिर्फ़ु एंड्रॉइड ते पर आईफोन ते बि मौजूदु आहे। हीअ वाहिद एप्लीकेशन आहे हिन वक़्तु शाह जे रिसाले जी जेका आईफोन ते मौजूदु आहे iOS प्लेटफॉर्म ते। एप्लीकेशन जी ज़रूरत छो पई जॾहिं त ॿिया बि किताब वग़ैरह बि आहिनि रिसर्च बि थियल आहिनि ऐं काफ़ी पब्लिकेशन्स बि थियल आहिनि ऐं उन खां सवाइ इहो आहे त ॿियूं बि कुझु एप्लीकेशन्स हुयूं प्ले स्टोर ते त जीअं मॉडर्न दौरु आहे त उन जे हिसाब सां हिकिड़ो त असांजो शौक़ु हुयो त लतीफ़ जी ॿोली खे ऐं लतीफ़ जे पैगाम खे फैलाइजे ऐं हाणे जेको दौरु अचे पियो उहो जेको दौरु हिन वक़्तु हले पियो उहो स्मार्ट डिवाइसिस जो हले पियो। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि ज़हन में रखी छॾियो त ईंदड़ शायदि 10 सालनि में इहे मोबाइल फ़ोन बि न हुजनि। जेसिताईं जीअं जीअं दौरु तब्दील पिया थियनि त असां बि कोशिशि कई आहे त असांजो जेको असां वटि जेको हेरिटेज आहे असां वटि जेको विरसो आहे कोशिशि कयूं उनखे वधि खां वधि पूरी दुनिया ताईं पहुचायूं ऐं उन एप्लीकेशन खे एॾो आसान करे पेश कयूं जो हर हिकु कहिड़ो बि यूज़र हुजे पोइ उहो पढ़ियलु लिखियलु हुजे या प्राइमरी बि पास हुजे तॾहिं बि उहो एप्लीकेशन खे हलाए सघे। शाह जो रिसालो मल्टीलिंगल हिन जो ही स्प्लैश स्क्रीन आहे जंहिं ते तव्हां कुझु लैंग्वेजिस जा नाला ॾिसी सघो था। हिन वक़्तु हिन एप्लीकेशन में 9 ॿोलियुनि में 6 ॿोलियुनि या 9 स्क्रिप्ट्स में 20 रिसाला मौजूदु आहिनि। हिकिड़ी एप्लीकेशन में मल्टीलिंगल जो मक़सदु इहो आहे त हिकिड़ी एप्लीकेशन में तव्हांखे मुख़्तलिफ़ रिसाला मिलंदा इंग्लिश देवनागरी जेका सिंधी हिंदुस्तान वारे पासे हले थी उहा गुरमुखी पंजाबी उर्दू सराइकी शाहमुखी ढाटकी सभिनी ॿोलियुनि में तव्हांखे हिन में रिसाला मिलंदा ऐं हिन एप्लीकेशन जी हिकिड़ी ख़ुशूसियत इहा बि आहे
त न सिर्फ़ु रिसालो तव्हांखे उन लैंग्वेज में मिलंदो, पर जॾहिं तव्हां सेटिंग मां वञी लैंग्वेज चेंज कंदो त पूरी जी पूरी नेटिव एप्लीकेशन ई उन लैंग्वेज जी थी वेंदी। मिसाल जे करे तव्हां सराइकी सेटिंग में वञी एप्लीकेशन जी लैंग्वेज सराइकी कंदो त पूरी जी पूरी मुकमल एप्लीकेशन तव्हांखे सराइकी में मिलंदी। जेकॾहिं इंग्लिश में कंदो त तव्हांखे सॼी एप्लीकेशन इंग्लिश में मिलंदी। 3 रिसाला हिन वक़्तु हिन में इंग्लिश जा शामिल आहिनि, 7 रिसाला सिंधी जा शामिल आहिनि, 2 उर्दू जा शामिल आहिनि, शेख अयाज़ जो, आगा सलीम जो, ऐं मुकमल सभु टेक्स्ट फॉर्मेट में आहिनि। उन खां पोइ सादी एप्लीकेशन आहे, सिंपल आहे। जीअं त पहिरीं ॿुधायो त शाह जे रिसाले खे अहिड़े तरीक़े सां पेश कजे डिजिटलाइज़ दौर में जो हिकिड़ो यूनिवर्सिटी ग्रेजुएट बि ऐं प्राइमरी पास बि हिन एप्लीकेशन खे बहितरीन तरीक़े सां हलाए सघे। त हिन जा कुझु फीचर्स आहिनि, वक़्त जी खोट जे करे जेके मेन फीचर आहिनि उन्हनि ते पाण ॻाल्हाईंदासीं। ही उन जो मेन जेको इंटरफेस आहे, जॾहिं बि असां को बि रिसालो खोलींदासीं त हिन क़िस्म जी स्क्रीन ईंदी। जॾहिं असां मेन्यू ते क्लिक कंदासीं उन में ॿियूं त सभु शयूं तक़रीबन सभिनी यूज़ कयल आहिनि, इस्तेमालु कयल आहिनि, पर हिकिड़ी बहितरीनु ॻाल्हि जेका हिन एप्लीकेशन में रखी वई आहे उहो अकाउंट सिस्टम आहे। हिन एप्लीकेशन में तव्हां पंहिंजो अकाउंट ईमेल हणी सेट करे सघो था। हुन अकाउंट जो फ़ाइदो कहिड़ो आहे त जॾहिं बि तव्हां पंहिंजो अकाउंट मुख़्तलिफ़ डिवाइसिस ते साॻे अकाउंट सां लॉगिन थींदो त तव्हांजा नोट्स, बुक मार्क्स जेके बि तव्हां हिन में सेटिंग कंदो उहो सभु जी सभु तव्हांखे सिंक्रोनाइज़ थियल मिलंदी। मिसाल जे करे तव्हां एंड्रॉइड ते बि ऐप खे यूज़ करियो था ऐं आईफोन खे बि यूज़ करियो था, हिन में नोट्स मेकिंग जो बि ऑप्शन आहे त तव्हांखे हर उहे साॻिया नोट्स ॿीहर कंपोज़ करण जी ज़रूरत न पवंदी। इन अकाउंट सिस्टम जे करे उहे सभु नोट्स, तव्हांजा बुक मार्क्स जेके बि आहिनि उहे सिंक्रोनाइज़ थी वेंदा। उन जे भरिसां तव्हांखे नज़र ईंदो सुर कल्याण। इन ते असां जीअं क्लिक कंदासीं त हिकिड़ी फ़हिरिस्त खुली ईंदी सुरनि जी। सुर ते क्लिक कंदासीं त यकदमि दास्ताननि जी फ़हिरिस्त खुली ईंदी। दास्ताननि ते क्लिक कंदासीं त बैत जी फ़हिरिस्त खुली ईंदी। असां जीअं बैत ते क्लिक कंदासीं त विदिन सेकेंड्स तव्हां उन बैत ते पहुची वेंदो। उन खां पोइ तहतुल लफ़्ज़, इन जे बारे में फ़िलहालु नथा ॻाल्हायूं, अॻिते हली तव्हांखे इन जो डेमो ॾींदासीं। उन खां पोइ ॿियो जेको फीचर आहे उहो आहे सर्च जो। हिन पूरी एप्लीकेशन में तव्हां शाह जे रिसाले मां को बि लफ़्ज़ सॼो लिखो, अधु लिखो, 2 लफ़्ज़ लिखो, 3 लफ़्ज़ लिखो, तव्हांखे हिकिड़े सेकेंड जे अंदरि उन जी रिज़ल्ट मिलंदी। मिसाल जे तौर ते हिते असां लफ़्ज़ लिखियो आहे सिंध, त जॾहिं सर्च जी रिज़ल्ट आई आहे त उन में सिंधू लफ़्ज़ बि सर्च में अची वियो आहे, संधींदड़ बि अची वियो आहे, संधीदुम बि अची वियो आहे। ऐं इन सर्च फीचर खे असां एॾो आसान कयो आहे जो शाह जे रिसाले जे बारे में त इहो ई आहे, तव्हां सभिनी पढ़ियो हूंदो त उन में ज़ेरूं ज़बरूं आहिनि, पर जॾहिं तव्हां सर्च फीचर में को बि लफ़्ज़ लिखंदो तव्हांखे ज़ेर ज़बर ॾियण जी ज़रूरत न आहे। एप्लीकेशन ख़ुदि ब ख़ुदि तव्हांखे उहो लफ़्ज़ ॻोल्हे ॾींदी विदिन सेकेंड्स। ऐं उन खां सवाइ ॿियो इहो बि फीचर कि तव्हां उते पटी ॾिसंदो अलिफ बे जी, इहो रखियो इन जे करे रखियो वियो आहे त कुझु जेके यूज़र आहिनि जिन वटि सिंधी कीबोर्ड इंस्टॉल नाहे थियलु हूंदो, त असां कोशिशि करियो त सभई सिंधी कीबोर्ड इस्तेमालु कनि, जेको बि पोस्ट या ट्वीट वग़ैरह कनि त उहे सिंधी में कनि। पर जेकॾहिं कंहिं वटि न आहे त सर्च फीचर खे यूज़ करण जे लाइ हुनखे एक्स्ट्रा कीबोर्ड बि इंस्टॉल करण जी ज़रूरत कोन्हे को, इते ई इन ते ई क्लिक करे तव्हां को बि लफ़्ज़ लिखी सर्च करे सघो था। उन खां पोइ स्क्रीन जो रंग आहे, मुख़्तलिफ़ 3 रंग ॾिना विया आहिनि त जीअं नज़रुनि जी बि हिफ़ाज़त थिए। छो माण्हू जॾहिं हाणे स्क्रीन यूज़ करे थो त उन जा कुझु असरात बि थियनि था अखियुनि ते, त जेकॾहिं राति जो यूज़ करे पियो त असां ब्लैक स्क्रीन करे छॾंदासीं त ईज़ी रहंदो। बाक़ी सिंपल आहे। ऐं हिन में असां इहो बि फीचर ॾिनो आहे त तव्हां बैत जे फ़ॉन्ट खे बि तब्दील करे सघो था, जेको बि तव्हां पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ रखणु चाहियो। हिन एप्लीकेशन में 25 फ़ॉन्ट्स ॾिना विया आहिनि ऑलरेडी, तव्हां उन्हनि मां को बि हिकिड़ो फ़ॉन्ट सेलेक्ट करे उहो रखी सघो था बैत ते। रिसालो तब्दील करणु, मथे ई कुंड में जेको बि तव्हां वटि रिसालो खुलियलु हूंदो उन जो हिकिड़ो नंढिड़ो बटण ठहियलु हूंदो, त जीअं जॾहिं तव्हां स्क्रीन शॉट वग़ैरह कढंदो, किथे बि शेयर कंदो त साम्हूं माण्हू खे ख़बर पइजी वेंदी त हीउ जेको बैत आहे उहो कहिड़े रिसाले में मौजूदु आहे। असां कोशिशि करे हिन में हथुल वुसत पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिशि कई आहे त कंहिं बि क़िस्म जो ज़ेर ज़बर जो फ़र्क़ु न हुजे। जंहिं मौक़िक़, जंहिं लेखक जीअं रिसालो तरतीब ॾिनो आहे तीअं जो तीअं हिन में शामिलु हुजे, त जीअं जेके असांजा रिसर्च कंदड़ आहिनि
उन्हनि खे रेफरेंस जे तौर ते ही एप्लीकेशन इस्तेमालु अची सघे। जीअं असां उन ते क्लिक कंदासीं त पूरी 20 रिसालनि जी लिस्ट खुली ईंदी, असां उन मां को बि रिसालो सेलेक्ट करे सघूं था। बैत ते तव्हां ॾिसंदो त बैत ते ॿिनि रंगनि में अखर लिखियल आहिनि, लफ़्ज़ लिखियल आहिनि। हिकिड़ो त ब्लैक में आहिनि, ॿियो रेड में आहिनि। जीअं रेड लफ़्ज़ ते असां क्लिक कंदासीं त रेड लफ़्ज़ जे पोयां असां उन लफ़्ज़ जी माना खे हिडन कयो आहे। सिर्फ़ु माना खे न, तव्हां स्क्रीन ते ॾिसी सघंदो त उन में पूरो मुकमल ग्रामेटिकल स्ट्रक्चर, ॻाल्हाइण जो लफ़्ज़ कहिड़ो आहे, इस्म आहे, ज़मीर आहे, सिफ़्त आहे, छा आहे, उन जा उन वाहिद छा थींदो, जमाउ छा थींदो, उन जी जिन्स कहिड़ी आहे उन लफ़्ज़ जी, ऐं उन खां सवाइ उहो लफ़्ज़ इस्तेमालु किथे किथे थियो आहे रिसाले में, उन जो रेफरेंस बि ॾिनल आहे। ऐं न सिर्फ़ु रेफरेंस ॾिनल आहे, पर तव्हां जीअं उन ते क्लिक कंदो त उन जी साॻी हेठि स्क्रीन में उहो ई बैत खुली ईंदो। त जीअं फ्यूचर जनरेशन लाइ ज़बरदस्त शइ आहे। बिल्कुलु असां कोशिशि कई आहे त असां वधि खां वधि जेतिरो लतीफ़ जे पैगाम खे आसान करे पेश कयूं। छो जो हिकिड़ो असां वटि अमूमन कॉन्सेप्ट आहे, तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी ऐं ॿुधो बि हूंदो, कंहिंखे जेकॾहिं चऊं था त यार लतीफ़ खे पढ़ो था त सभु को इहो ई जवाबु ॾींदो आहे त भई लतीफ़ केरु पढ़े, एॾो ॾुखियो आहे। सो एॾो ॾुखियो न आहे। असां कोशिशि कई आहे त जेके हाणे हिन में जेके लैंग्वेज असां जेके वर्ड ॾिना आहिनि, जेकॾहिं कंहिंखे उहो लफ़्ज़ उन बैत में सम्झ में नथो अचे, मिसाल माना खां पोइ बि जेकॾहिं सम्झ में नथो अचे, छो जो वरी एग्ज़ाम्पल में मिसाल में वधीक सम्झ में ईंदो आहे जॾहिं यूज़ में हूंदो आहे, त जॾहिं उहो साॻियो लफ़्ज़ ॿिए बैत में असां पढ़ंदासीं त असांखे यकीननि उहो बैत सम्झ में अची वेंदो ऐं उहो लफ़्ज़ बि यकीननि सम्झ में अची वेंदो। उन खां पोइ हेठि नंढड़ा आइकॉन आहिनि, शायदि हेठि नज़र न अचनि तव्हांखे, पर उहे आहिनि टूल बार जेका आहे, उन में तव्हां बैत को बि शेयर करे सघो था। पूरी जी पूरी मुकमल एप्लीकेशन टेक्स्ट फॉर्मेट में आहे, को बि उनमें पिक्चर फॉर्मेट में न आहे। तव्हां कॉपी करे पेस्ट करे किथे बि फेसबुक ते रखणु चाहियो, ट्विटर ते रखणु चाहियो, मैसेज में व्हाट्सअप ते किथे बि तव्हां शेयर करे सघो था ऐं हिन में बुक मार्क बि करे सघो था। उन खां सवाइ ॿियो इहो आहे त जॾहिं असां शाइरी पढ़ूं था, ख़ासि करे लतीफ़ वटि त जेको तसवुर आहिनि उहे त बिना आला दर्जे जा आहिनि, ऐं जॾहिं माण्हू लतीफ़ खे पढ़े थो त ईअं ई फील थिए थो त माण्हू उन साॻी जेका सिचुएशन आहे, जेका उन बैत में बयानु कयल आहे, उनखे अखियुनि जे आॾो पसे पियो। त उन टाइम लाशौरी तौर ते शौरी तौर ते बि इंसान जे पंहिंजे ज़हन में बि ख़्याल ईंदा आहिनि उन बैत सां लाॻापियल। त ॿी बि कंहिं डायरी वग़ैरह रखण जी ज़रूरत न आहे, इते ई असां इन एप्लीकेशन में ई नोट्स मेकिंग जो बि ऑप्शन ॾिनो आहे। उन ई बैत ते तव्हां नोट्स मेकिंग करे सघो था। जॾहिं तव्हांजो मूं शुरू में ॿुधायो अकाउंट वारो सिस्टम, जॾहिं अकाउंट ठहियलु हूंदो तव्हांजो हिन ऐप में ई, त तव्हां जॾहिं बि डिवाइस खे चेंज कंदो त तव्हांजा उहे साॻिया नोट्स सिंक्रोनाइज़ थी हुन डिवाइस में बची वेंदा। माण्हू किथे बि सफ़र में वञे पियो, रिसालो खोले पढ़ी वठे, कंहिं बि टाइम ते ख़्याल हूंदा आहिनि, कंहिं बि टाइम ते अची सघे थो त उते ई नोट्स मेकिंग बि करे सघिजे थी। उन खां पोइ हिकिड़ो ॿियो फीचर जेको ॿिए कंहिं में बि न आहे, असां फस्ट टाइम हिन में ॾिनो आहे। हाणे हिन में असां फीचर ॾिनो आहे हिकिड़ो पिक्चर डिज़ाइनिंग जो। तव्हां को बि बैत खणी ॿी कंहिं एप्लीकेशन में वञी तव्हांखे पिक्चर डिज़ाइन करण जी ज़रूरत कोन पवंदी। हिन ई एप्लीकेशन में उहो फीचर ॾिनो वियो आहे त तव्हां बैत खणी, हिन में बि असां कुझु डिफ़ॉल्ट में कुझु तस्वीरूं ॾिनियूं आहिनि, या तव्हां पंहिंजी बि तस्वीर खणी सिंपल कुझु टूल्स आहिनि उन जी मदद सां तव्हां को बि बैत पंहिंजी बि तस्वीर ते डिज़ाइन करे किथे बि शेयर करे सघो था। ऐं उनजो डेमो भरिसां हले पियो। ऐं हिन में 25 फ़ॉन्ट्स आहिनि, तव्हां को बि फ़ॉन्ट सेलेक्ट कयो, फ़ॉन्ट खे नंढो वॾो कयो। हाणे जेको मूं तहतुल लफ़्ज़ जी ॻाल्हि कई हुई उहो इहो आहे त जॾहिं असां इन ते क्लिक कंदासीं, सिट हाईलाइट थियल आहे। साईं सालिम मोहम्मद शाह जे आवाज़ में ऑडियो हिन में रखियो वियो आहे। जेके चवनि था त असांखे लतीफ़ पढ़ण में नथो अचे या असां पढ़ी नथा सघूं, या जंहिंजी सिंधी कची आहे, ऐं ख़ासि करे जेके असांजा फॉरेन में सिंधी रहनि था उन्हनि जे लाइ स्पेशल आहे। उन्हनि काफ़ी रिस्पॉन्स बि ॾिनो आहे त जॾहिं असां उन ते ऑडियो ते क्लिक कंदासीं त साईं सालिम मोहम्मद शाह जे आवाज़ में बैकग्राउंड में उहो बैत हलंदो, ऐं सिर्फ़ु सॼो बैत न बल्कि जेको बैत हू उचारींदो, सॉरी जेका सिट हू उचारींदो पियो, उहा सिट हाईलाइट थींदी। ऐं हेठि कुझु नंढड़ा आइकॉन बि आहिनि,
उन मुताबिक़ असां उहा साॻी सिट खे रिपीट बि करे सघूं था, साॻे बैत खे बि रिपीट करे सघूं था। असां किथे बि सफ़र में वञूं पिया, ऑडियो लॻाए छॾियो, गाॾी में हलंदो पियो ऐं गॾोगॾु सुकून बि मिलंदो पियो। अञा ॿिया फीचर आहिनि। हिकिड़ो हिन में असां इहो रखियो आहे त नोटिफिकेशन असां सेट कयो आहे पूरे साल जो। माना हिकिड़ो असां डिफॉल्ट टाइम रखियो आहे सुबुह जो 7 बजे 7:30 बजे जो, जंहिं वक़्तु तव्हांखे सुबुह जो सवेरो ऑटोमेटिक हिकिड़ो बैत नोटिफिकेशन में अची वेंदो। हाणे उहो तव्हां ते डिपेंड थो करे त तव्हां कहिड़े रिसाले जो उहो बैत पढ़णु चाहियो था। छो हिन में 20 रिसाला शामिल आहिनि, 3 इंग्लिश जा आहिनि, 9 रिसाला सिंधी जा आहिनि, उर्दू में बि 2 रिसाला आहिनि, गुरमुखी पंजाबी बि आहिनि। ऑडियो फॉर्म में न, टेक्स्ट फॉर्म में। जेको तव्हां सेलेक्ट कंदो सुबुह जो जेको टाइम सेट हूंदो उन टाइम ते उहो तव्हांजी स्क्रीन ते उहो नोटिफिकेशन अची वेंदो। उन खां पोइ ॿियो फीचर जेको आहे, हिते तव्हां ॾिसंदो जॾहिं बि तव्हां का शइ शेयर कंदो हिन एप्लीकेशन मां त हिकिड़ी लिंक ऑटो जनरेट थिए थी। तव्हां जॾहिं व्हाट्सअप ते उहा शेयर कंदो त उहा हिकिड़ी लिंक जनरेट थी ईंदी। उन लिंक जो फ़ाइदो तव्हांखे ॿुधायां, नंढड़ी लिंक आहे पर उहा मल्टाई कमु करे थी। इहो आहे त जंहिं दोस्त खे तव्हां उहो मोकिलींदो, व्हाट्सअप ते मोकिलियो था या ट्विटर ते शेयर कयो था या फेसबुक ते शेयर कयो था, त साम्हूं वारो जेको बि यूज़र आहे जॾहिं उन लिंक ते क्लिक कंदो, जेकॾहिं उन वटि रिसालो इंस्टॉल थियलु हूंदो त हुन जे ई मोबाइल में उहो ई बैत खुली वेंदो जेको तव्हां हुनखे शेयर कयो आहे। ऐं जेकॾहिं इन केस उन वटि रिसालो इंस्टॉल न आहे थियलु त इहा साॻी लिंक वरी उनखे डाइवर्ट कंदी प्ले स्टोर ॾे या ऐप स्टोर ॾे, जितां उहो रिसालो डाउनलोड बि करे सघे थो। प्रोग्रेस, असां फस्ट टाइम हिन एप्लीकेशन खे पब्लिश कयो हुयो एंड्रॉयड प्लेटफॉर्म ते 2019 में। हिन वक़्तु 4.5 साल थी चुका आहिनि। 4.5 साल जी परफॉर्मेंस हीअ आहे त 1,24,000 दफ़ा हीअ एप्लीकेशन इंस्टॉल थी चुकी आहे वर्ल्ड वाइड। ऐं मैप बि ॾिनो आहे। हीअ असां सभु गूगल जा स्टेटिस्टिक्स आहिनि, तव्हां सभु ॾिसी सघो था त शायदि ई हिन में को दुनिया जो मुल्क रहियो हूंदो जंहिंमें हीअ एप्लीकेशन न इंस्टॉल थी हूंदी। पाकिस्तान में 1,19,000 दफ़ा, यूनाइटेड स्टेट्स में 26,000 दफ़ा हिन एप्लीकेशन खे इंस्टॉल कयो वियो आहे। ही अंग अखर आहिनि एप्लीकेशन खे इस्तेमालु करण जा। 4.5 सालनि में हिन एप्लीकेशन जी मदद सां 36 लख दफ़ा शाह साईं जो रिसालो खोले पढ़ियो वियो आहे, सिर्फ़ु हिन एप्लीकेशन जी मदद सां। ऐं उहे बि अंग अखर उहे आहिनि जेके नेट सां कनेक्टेड आहिनि। जेके माण्हू ऑफलाइन हिन एप्लीकेशन खे यूज़ कनि था त उन जा अंग अखर अञा बि ॿिया आहिनि। त हिन 4.5 सालनि में सिर्फ़ु जेके माण्हू चवनि था त शाह खे हाणे केरु पढ़े नथो, त उन्हनि जे लाइ ही जवाबु आहिनि त सिर्फ़ु बाक़ी ॿिया जेके बि प्लेटफॉर्म आहिनि जितां शाह जा रिसाला शेयर थींदा रहिया आहिनि उहे अलॻि आहिनि, पर सिर्फ़ु हिन एप्लीकेशन जो ही स्टेटिस्टिक्स आहे त 4.5 सालनि में 36 लख दफ़ा हीअ एप्लीकेशन खोले पढ़ी वई आहे। ऐं ही जेके 1,24,000 इंस्टॉल थिया आहिनि उनजो जेको एवरेज रीडिंग टाइम आहे उहो आहे 45 मिंट। 1,24,000 माण्हुनि सरासरी तौर ते हिन खे 45 मिंट दफ़ा पढ़ियो आहे। जेकॾहिं असां हुनखे ज़रब कंदासीं त 50-60 लख मिंट हिन एप्लीकेशन जे ज़रिए शाह जो रिसालो पढ़ियो वियो आहे। हीअ जेके असांजा आहिनि उहे यूज़र आहिनि जेके रेगुलर बेस ते हिन एप्लीकेशन खे इस्तेमालु कंदा रहनि था। रेटिंग जो वॾो अमल दख़ल हूंदो आहे कंहिं बि एप्लीकेशन या कंहिं बि कम जी कामयाबी में। हिन में तव्हां ॾिसी सघंदव त 1350 माण्हुनि हिन एप्लीकेशन खे रेट कयो आहे, जंहिंजो जेको एवरेज रेटिंग बीठो आहे 4.6 आहे आउट ऑफ 5। ऐं जेको हिकिड़ी एप्लीकेशन जे लाइ तमामु बहितरीनु आहे, इहा ई असांजी अचीवमेंट आहे, असांजे लाइ इहो ई आहे त हिन एप्लीकेशन खे एतिरो सारायो वियो आहे। iOS जे बारे में ॿुधायमि त हिन साल असां फेबरवरी में आईफोन ते बि हीअ एप्लीकेशन लॉन्च कई आहे, जंहिंजे लाइ असांखे कुझु डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जे तरफ़ खां फंडिंग थी। कुझु दोस्तनि जेके ट्विटर ते आहिनि पंहिंजे हिसे जो कमु उहे कनि पिया उन जे थ्रू। ऐं जेको मैकबुक असांखे कंहिं हिकिड़े दोस्त ॾिनो जेके पंहिंजो नालो ॿुधाइण जी मना कई आहे, पर उन जी मार्फत हीअ एप्लीकेशन तव्हां ताईं पहुची सघी आहे iOS प्लेटफॉर्म ते। उन खां पोइ एप्रीसिएशन, हिन एप्लीकेशन ते असांखे जेके एप्रीसिएशन मिली आहे असीं ऐं हिन प्लेटफॉर्म तां सिराज इंस्टीट्यूट जे तरफ़ खां ई मुनक़द करायल जेका कॉन्फ्रेंस आहे सभिनी जा थोरा मञा थो
2019 में ही असां एप्लीकेशन लॉन्च कई हुई ऐं साल जे अंदरि 2020 में ही हिन एप्लीकेशन जे बुनियाद ते असांखे सिंध जो सभिनी खां वॾो जेको अवॉर्ड आहे लतीफ़ अवॉर्ड उहो बि मिलियो। 2023 में ही जनवरी में हिकिड़ी कॉन्फ्रेंस थी हुई स्काला सिंध कल्चरल एंड लिटरेरी एसोसिएशन कैनेडा जी तंज़ीम आहे उन हिकिड़ी कॉन्फ्रेंस कराई हुई हिते कराची में। उन जे तरफ़ खां बि असांखे एप्रीसिएशन अवॉर्ड मिलियो आहे ऐं उन खां सवाइ काफ़ी 12-13 ॿिया बि अवॉर्ड्स जेके असांखे सूबाई लेवल ते या लोकल लेवल ते मिलिया आहिनि। महिरबानी तव्हांजो। ही एप्लीकेशन ही हिकिड़ो नंढिड़ो कमु हुयो जेको असांजी हिकिड़ी वॉलंटियर टीम विदाउट कंहिं सपोर्ट जे विदाउट कंहिं फंड्स जे असांखे सिर्फ़ु जेको फंड्स मिलियो उहो IOS जे लाइ मिलियो ऐं गुज़िरियल असांजी टीम तक़रीबन 2016 खां हिन प्रोजेक्ट ते कमु कंदी रही आहे। 2019 में असां फस्ट टाइम लॉन्च कयो हुयो ऐं हिन वक़्तु जेका जी स्टेटिस्टिक्स हुया उहे तव्हांजे अॻियां असां पेश कया। महिरबानी। थैंक यू अदा राजा। इलाही ज़बरदस्त एफर्ट है, इट्स अ ग्रेट एफर्ट ग्लोबल ऑडियंस ताईं असांजी सिंधी कल्चर खे पहुचाइण ऐं एट सच एट्स अ ग्रेट लेवल। थैंक यू फॉर ऑल दिस रिसर्च वर्क बिकॉज असांजी जनरेशन्स के फ्यूचर जनरेशन्स त ख़ैर सिंधी कल्चर जे लाइ खां वाक़िफ़ थी वेंदियूं बट ग्लोबल ऑडियंस ताईं असांजे कल्चर खे पहुचणु तमामु ज़रूरी आहे। थैंक यू सो मच।